ब्यूरो रिपोर्ट वकास अहमद चनड़। पाकिस्तान डायमंड जुबली के मौके ते गुलाम रब्बानी आगरो गवर्नमेंट डिग्री कॉलेज कंटियारे में मोटरवे पुलिस के तावन से एक शानदार रैली और प्रोग्राम जो इनकाद करायो वियो। परचम कुशाई करे असेंबली हॉल में थियल प्रोग्राम की मेज़बानी प्रोफेसर साबिर हुसैन अब्बासी कई, जंहिंमें तिलावत कलाम पाक नात शरीफ खां पोइ ॿिन होनहार शागिर्दनि पाकिस्तान जिंदाबाद के मौजू ते तकरीरूं कयूं। बे पासे मोटरवे ऑफिस में केक काटे परचम कुशाई करे पाकिस्तानी झंडे के सलामी ॾिनी वई। उन मौके ते DSP मोटरवे पुलिस कमरुद्दीन खोसे साहब पंहिंजी तकरीर में शागिर्दनि खे ताकीद कई त पाकिस्तान जिंदाबाद ना मतलब ॾींहं रात मेहनत करे पंहिंजे मुल्क जो नालो रोशन ऐं पाइंदाबाद करणो आहे। प्रोग्राम जे आख़िर में प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल सत्तार अबड़े साहब खिताब में चयो त जिंदा क़ौमुनि जो इहो शार हूंदो आहे त हू पंहिंजी आज़ादी जा ॾिण जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदियूं आहिनि। पाकिस्तान जी आज़ादी खे 75 साल थी रहिया आहिनि, जेका ॻाल्हि पिणु कामयाबी जी ज़मानत आहे। प्रोग्राम खां पोइ प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल सत्तार अबड़ो, DSP मोटरवे पुलिस कमरुद्दीन खोसो, इंस्पेक्टर मोटरवे पुलिस अब्दुल रशीद सहतो, सीनियर प्रोफेसर साहिबान जी अॻवानी ऐं सभई शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जे असेंबली हॉल खां नेशनल हाईवे ताईं पाकिस्तान जिंदाबाद जे स्लोगन हेठि एक शानदार रैली कढी वई, जंहिंमें शागिर्दनि तरफ़ां फ्लग शकाफ नारा हया विया।